नाज़रीन, घोटकी वेझो मामूली ॻाल्हि तां ॿिनि धुरियुनि में झेड़े दौरान लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि नौजवान क़तल थी वियो आहे। हिकु औरत समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। उन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं मिरां टीवी न्यूज़ जे रिपोर्टर एहसान कलवड़ खां। जी एहसान, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सरहद थाने जी हद ॻोठ मत्तू रखण सुमरो, जिते सुमरा बिरादरी ॿिनि धुरियुनि में मामूली दीवार जी ॻाल्हि तां झेड़ो थी पियो आहे। लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि नौजवान दिलबर सुमरो जेको आहे उहो क़तल थी वियो आहे। वाक़े खां पोइ जेके ॿई धुरियूं आहिनि उहे हथियारबंद थी वियूं आहिनि, जॾहिं त झेड़े दौरान गुलाम अब्बास सुमरो ऐं गुलाम मुर्तज़ा सुमरो भी जेके आहिनि उहे ज़ख़्मी थी पिया आहिनि, जॾहिं त जेको मक़तूल आहे दिलबर सुमरो, उनजी वालिदा हनीफ़ा सुमरो भी जेका आहे उहा ज़ख़्मी थी पई आहे। ज़ख़्मी जेके औरत समेत जेके 3 ॼणा आहिनि उन्हनि खे तालका अस्पताल घोटकी मां तिबी इमदाद बाद रहीमयार खान जी अस्पताल में मुंतकिल कयो वियो आहे, जंहिंजी हालत गंभीर जोगी ॿुधाई वञे थी पई। वाक़े खां पोइ अहिड़े इतलाह ते सरहद थाणे जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मक़तूल जो लाश तालका अस्पताल घोटकी मां पोस्टमार्टम कराइण बाद वारसनि हवाले करे छॾियो आहे। जॾहिं त आख़िरी इतलाहनि ते वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो आहे, न ई वरी जवाबदारनि जी गिरफ़्तारी अमल में अची सघी आहे। जी एहसान, वधीक तफ़सील ॾियण लाइ अव्हां जी महिरबानी।